अस्सलाम वालेकुम। मिस्टर नूर मेमन हालाई सिंधी सकावत जे ख़्याल खां सॼी दुनिया में ॼातो सुञातो वञे थो। हुन जूं सिंधी शयूं ख़ासि करे कपिड़े जूं अजरकूं या टोपियूं वग़ैरह हर को पसंदि करे थो। उन में मुख़्तलिफ़ स्टाइल ऐं मुख़्तलिफ़ नमूना पेश कया आहिनि। मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हुन हिकु कपिड़े जे नमूने जो नालो मुंहिंजे नाले सां मनसूख़ कयो आहे। या न रुॻो मुंहिंजे लाइ पर मुंहिंजे ख़्याल में सभिनी असां अदीबनि लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो कंहिं हिमत अफ़ज़ाई कई आहे। मुंहिंजी दुआ आहे त नूर साहिबु अञा बि वधीक शयूं इंट्रोड्यूस कंदो ऐं ॿियनि अदीबनि ऐं शाइरनि नाले बि उहे कंदो। महिरबानी। अब उनजे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़ादमी सकाफ़त नूर मेमन हालाई जो नारो आहे त असां सभिनी खे जीअरनि जो क़दुरु करणु घुरिजे ऐं उन्हनि खे इज़त ऐं एहतराम ॾियणु घुरिजे। ख़ादमे सकाफ़त नूर मेमन हालाई जो वधीक चवणु आहे त हर कम जी शुरूआति पंहिंजे घर खां करणु घुरिजे, सो हुननि पाण बि ईअं ई कयो आहे। उन्हनि चवणु आहे त सिंधी सफ़रनामनि जे बादशाह अल्ताफ़ शेख खे भेटा पेश करण लाइ अल्ताफ़ शेख फैब्रिक्स बाय नमहा ब्रांड आणे पूरी दुनिया में पंहिंजे ॻोठाईअ जो नालो रोशन कयो आहे। ख़ादमे सकाफ़त नूर मेमन हालाई पारां समूरी सिंध जे जीअरनि सां निहवंदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी रखण जो पिणु अज़्म वरजायो वियो आहे।